कहाँ है दौड़ जा फिरौन आयो नादर ये छोकरो रावण जी दी सा पर जे थो बरस भरल सही कपड़न ते सोना सनम हाय रे सोना सनम शमन ना शेर दिलाई शेर दिल उड़ाए छॾियो न घर खे तोखे मिलाएं तुझे हरामी माइटम यार कानून जी सो भी कातिल सा गोली खाओ आखिर में तांग 70 गोली लगा रावण खान अया जिंदा है 13 तारीख ते रेस सां ताराज कंदुसि साईं बिना तू परेशान छो ही भा अदा रोशन नाज न होने करे
मूं ग़रीब जी न्याणी जूं अॻ में बि ॿ ॼणियूं वापसि वयूं। उन करे ॻोठ वारा मुंहिंजी न्याणीअ खे मनहूस ऐं निभागी सम्झंदा आहिनि। पर तो मुंहिंजी गुरबत खे अखियुनि ते रखी मुंहिंजी न्याणीअ खे पंहिंजे भाउ लाइ क़बूल कयो आहे। भाऊ तो ॿुधाए, हाणे भली क़यामत बि अची वञे पर मुंहिंजी न्याणी तुंहिंजे घर जी इज़त ज़रूर बणिजंदी। जॾहिं रोशन हा कई आहे न, उन्ही खे नौकर में केर बि बदिले नथो सघे। तुंहिंजी धीउ मुंहिंजे भाउ जी कुंवार ज़रूर थींदी ऐं तूं को बि खुटको न कर मुंहिंजा भाउ। पर अदा मूंखे सम्झ में नथो अचे, तोखे आख़िर एतबार छो नथो अचे? अदा तोखे त ख़बर आहे त नांग जो खाधल नोड़ीअ खां टिजंदो आहे। रोशना, ओ रोशना, रोशना, छा ॻाल्हि आहे कमदार, ख़ैर त आहे न? रोशना, रेस जे भाउ जो लाश थो अचे जेल खां हवेली ॾांहुं। रेस जो आहे त ॻोठ में का बि ख़ुशी न थींदी। बल्ब विसाए। बाबा कमदार, शादी त थियणी आहे, बाक़ी रहियो ख़ुशी जो सुवाल। सो ख़ुशी खणी कोन मल्हाईंदासीं, दुल शनाई कोन वॼाईंदासीं। अरे मतलब त तूं रेस जे हुकुम खे पुठी थो ॾी? बल्ब विसाए। न कमदार, मूं ईअं कोन चयो, पर हिते हिकु न्याणी जी ज़िंदगी जो सुवाल आहे। कमदार, तूं वञी रेस जे भाउ खे कुल्हो ॾे। निकाह खां पोइ मां अची तो तॾहिं ते वेहां बाबा। ठीकु आहे, पोइ पाण ॼाणजांइ। बल्ब विसाए, अचो। अदा रोशन, भाउ तूं को बि खुटको न कर, हली था निकाह जूं तयारियूं कयूं। अच मूंसां बाबा। तुंहिंजे मरण ते दुख घटि, ख़ुशी वधीक थी आहे। चार चार खून करे भाईअ जड़ियो आहे। तो असांजे खानदान जो घाट ऊंचो कयो आहे, ऊंचो। वञो ॻोठ वारनि खे चई अचो, अधे गोराम खाने जे रुख में 7 ॾींहंनि ताईं केर बि नओं वॻो न पाईंदो, केर बि टीवी या टैप न हलाईंदो। गोराम खान जे ॿारहे ताईं का बि शादी ऐं मेलो मलाखड़ो न थींदो। उतार सभु ॻोठ वारनि रेस गोराम खान जे ॾुख में शिरकत जी हामी भरी आहे। पर पोतार रोशन जे भाउ जी अॼु शादी आहे ऐं उन तव्हांजे हुकुम खे पुठी ॾिनी आहे। इहो सुठो न कयो अथसि। बल्ब विसाए। छा था चई कमदार? इहा ॻाल्हि आहे न त गोराम खान खे दफ़नाइण खां अॻु पहिरियां रोशन जे भाउ घोट खे दफ़न कराईंदासीं। छो त रावण जो रवाज आहे, रण रवाको हिकिड़ो ई रवाज। रावल जो रवाज रण न वाको हिकिड़ो ई धमाको, हिकिड़ो धमाको। रोशू ॻोठ जे मालकनि जे घर में मातम ॾिसी पोइ बि तो ख़ुशियूं मल्हाइण जो सोचियो आहे? छो रोशू छो? जवाब दे। सरकार, मां का बि ख़ुशी कोन थो कयां, बस सिर्फ़ पंहिंजे भाउ जो निकाह कराए
कुंवार के घर में वठी अचां ओ 7 ॾींहं छा जेसी तव्हां चवंदो तेस ताईं तव्हांजे गम में शरीक रहंदुसि। हाणे तोखे असांजे गम में शरीक थियण जी का ज़रूरत न आहे, छो जो मातम करण लाइ तुंहिंजे ई घर में तरो विछायूं था वञूं। अरे इहो ज़ुल्म न कयो। खसी त माण्हू तूं तूं सरदा तो पिटाई अहिड़ो ठाउको थियो ई छा? हुनजी सज़ा तोखे मिलंदी, ज़रूर मिलंदी रोशू, ज़रूर मिलंदी। तोखे न पर हिन घोट खे, छो त रावल जो रवाज ॾाढो नवाको, हिकिड़ो ई धमाको, हिकिड़ो धमाको। तो जुल्म कयो आहे, हला तो का हिसाब वठंदो, ज़रूर वठंदो, ज़रूर वठंदो। रोशन शुक्र कर तोखे ज़िंदा था छॾियूं वञूं भाउ जे लाश ते मातम करण जे लाइ। बाबा चाचा 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 रोशू पिक्चर पारा ताडे रावल जालिमा, हाँ जालिमा रावल, छो त रावल जे रवाज जी त तोखे ख़बर आहे। रावल जो रवाज रण न वाको, हिकिड़ो ई धमाको, हिकिड़ो ई धमाको। हाणे ॿुधी चल, असांजे गम में तुंहिंजो गम हूंदो, असांजे ख़ुशियुनि में तव्हांजी ख़ुशी आहे, पर जेकॾहिं कंहिं बि असांजे गम में शादमाना कया न, उन्हनि जो हशर इहो हूंदो, इहो जेको अॼु तव्हांजो थियो आहे। तव्हांजा कंध कचा वेंदा, कंध, छो त रावल जो रवाज आहे रवाको, हिकिड़ो ई धमाको, हिकिड़ो ई धमाको। रोशना तोखे चयो हो न पाण ॼाण के भला पुलिस आहे। पटरी कुहाड़ी खयूं केॾां पियो वञी? मौलवी साहब हिन कुआड़ी सां दुश्मन जा सर कटींदुसि जिन मुंहिंजे चाचे खे बेगुनाह क़त्ल कयो आहे। न पुट न, ॾुआरी थियण मां तोखे न छॾींदुसि। जेको मां तोखे क़ुर शरीफ़ पढ़ायो हो न, उन्हीअ में अलाह साईं बार बार सब्र जो चयो। मौलवी साहब पर हिन क़ुर शरीफ़ में ईअं बि त लिखियलु आहे न, जेको तव्हांखे क़त्ल करे उन क़त्ल कयो। हा पुट, जो हुकुम क़ुर पाक में बि आहे, पर हितां जे कानून में न। उन करे हल त हली कानून जो दरवाज़ो खड़कायो पुट।
पहाड़ी उछलाए हल असां कानून इंसाफ मौलवी साहब तव्हां सां इंसाफ थींदो पर इहो पहिरियां ॾोहर जा नाला ॿुधाए ऐं गवाह केरु आहे सूबेदार साहब मां पंहिंजे अखियुनि सां पंहिंजे चाचे मुनी रहियो क़त्ल थींदे ॾिठो आहे कंहिं क़त्ल कयो आहे तुंहिंजे चाचे खे रेस रावल मुंहिंजे चाचे जो खूनी आहे उन सां हुन जो भाउ नादिर ऐं हुन जा माण्हू बि शामिल आहिनि सूबेदार साहब उन्हनि खे मारे मूंसां इंसाफ़ कयो वास्ता गाड़ा छोरा तोखे ख़बर आहे कंहिंजे खिलाफ़ थो ॻाल्हाए रिस रावल खान ऐं रिस नादिर खान जे बारे में मिस्टर शाहिद कानून सभ लाइ बराबरि आहे पुट मां उन्हनि खे मारे त नथो सघां पर उन्हनि खिलाफ़ रिपोर्ट दर्ज करे सघां थो ऐं उन्हनि खे गिरफ़्तार करे सघां थो बाक़ी सज़ा उहा अदालत ॾींदी साहब ही ॿार आहे जेको तव्हांजे हथ वसा आहे उहो कयो बाक़ी कोर्ट परे न आहे सूबेदार पंहिंजी डिमांड ॿुधा जेको घुरणो अथई सो घुर बाक़ी असांजी गिरफ़्तारीअ जा ख्वाब ॾिसणु छॾे न रेसर तव्हांजो नमक खाधो आहे वो अॼु नमक राम कीअं थी पियो ही सूबेदार बल्ब विसाए न कमदार मूं त तव्हां सां नमक ॻाल्हि कई आहे छोरो ऐं मौलवी वञनि पिया SP ॾे पर मां उन्हनि खे तव्हांजी गिरफ़्तारी जो आसरो ॾेई रोके आयो उहो उन करे जीअं हुनजे चाचे खे मारियो अथव तेरे छोरे खे खानदान समेत कयो ख़तमु त किसो ई ख़लास सूबेदार तुंहिंजी सोच खे सलाम छो त रावल खान जो रवाज आहे रड़ न वाको हिकिड़ो ई धमाको मन पुट वञे त वञे न त ज़ालिम दुख मारे चले थो मौलवी साहब रावल खान ही तव्हां छा कयो सूबेदार मां त छोरे खे मारण पियो चाहियां पर इहो मौलवी साहब पाण मौत जे मुंहं में अची ख़ैर तोखे जवाबदार ॾींदासीं मौलवी साहब जो क़त्ल उन कयो आहे बाक़ी हिन छोरे जे घर पहुचण खां अवल असांखे क़यामत बणिजी उते पहुचणो आहे बाबा मम्मा बाबा छा थियो पुटु छा थियो बाबा तू निकिरी वञ हिननि कमीणनि सां मां मुंहुं थो ॾियां न बाबा मां तो अकेले छेड़ कोनी निकता तू बस साल मां चवां थो तूं ॿारनि सां गॾु निकिरी वञ इहो मुंहिंजो तो ते हुकुम आहे मां चवां थो वञ ख़ुदा जे वास्ते वञ वञो पुटु वञ रशू रावल जो रवाज आहे रण न वाको हिकिड़ो ई धमाको बाबा
बाबा उठ तू तो निकरी वन बढ़िया नहीं कर बाबा न बाबा न मां दादा छड़े अकेलो कोनी न मां चमाए तो वन निकरी नहीं कर मां चमाए तो वन देता उड़ाए छॾियो न घर खे भोतार वाह जो कम कयो अथव बल्ब विसाए वापस के रात से हिन शीशान जो छाती दो कि हिन के बिना मारे जो तो हिन जी जिंदगी बचाड़ी रावल चो रवा चा रण नवाको हिकिड़ो ई धमाको बाबा 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 दुश्मन तू पंहिंजा कहिड़ा हाल कया आहिनि ख़ैर त आहे न चाचा दिलावर तुंहिंजो दोस्त आहे मूं यार पी के उन्हनि ज़ालिमनि मार छॾियो पुट उन ज़ालिमनि लाइ मां तोखे फौलाद पढ़ाईंदुसि ऐं अॼु खां पोइ तूं शमन न शेर दिल आहीं शेर दिल हाँ चाचा उछला चल चुके न पंहिंजी बठी में जो दुश्मन लाइ बाह जा बबड़ थी निकिरा अम्मा अम्मा हाणे तव्हांजी इहा मिशन न हलंदी छो तव्हांजो पुटु कमाईंदो ऐं पंहिंजी मिठड़ी भाउ खे दुनिया जी हर ख़ुशी ॾींदो हर खुशी पुट हा अम्मा हर ख़ुशी तो पोइ मूंखे मुंहिंजो पुटु शमन आणे ॾे अम्मा मां तोखे कीअं यकीन ॾियारां त अदा वॾो हाणे हिन न पुट न
मां जो यकीन आहे त हुनजो पुटु ज़रूर ईंदो ज़रूर ईंदो। अल्लाह साईं मुंहिंजे 20 सालनि जी दुआनि खे हिराईगान कोन कंदो। मुंहिंजो पुटु शमन ज़रूर ईंदो ज़रूर ईंदो। हाँ मां जरूर जरूर। सेठ दिलावर तुंहिंजो एतिरो दिमाग़ ख़राब थी वियो आहे जो तूं असांजी ट्रेलियूं खाईंदो मोकिली। ओड़ा तोखे ख़बर बि आहे त सेठ शाहनवाज़ अधु शहर जो मालिक आहे, पोइ बि तूं ईअं थो करीं। अधु शहर जो मालिक आहीं ऐं 3000 सिरनि जा पैसा कोन्हनि को लॻे थो त ईअं ई पिनी अधु शहर जा मालिक थिया आहियो। बकवास तो करी। बकवास तुंहिंजो मां बंदि कंदुसि। अरे तोखे एॾी अल्लाह ताक़त ॾिनी आहे, पोइ बि वधी थो पिनंदो बेनू फकीर। अरे गुंटाओ टैक्स वठणा उथो हलो किस्त खणी आणी पिनो वक्त पर आया जब भी हारे ते आयो तो मां तव्हांजा मेजाला कढी छंदसि। चाचा साईं तू खुट कोन कर, हाणे ॿिए खे कमज़ोर सम्झण जी भुल न कंदा, वरी कंहिंखां गुंडा टैक्स वठण जी ज़रूरत ई कोन कंदा, छो जो एॾा बाठा आया थमान। पुट शेरदिल शायद तू उहो ई फौलाद बणजी वियो आहीं जंहिंजी तोखे ज़रूरत हुई। पुट शेरदिल पर मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखजा। कहिड़ी चाचा ॿुधा मूंखे। हर जाइ ते ताक़त भी कम न ईंदी आहे, पर के वार अकुल सां भी कया वेंदा आहिनि। चाचा जंहिंजो उस्ताद हे ज़मानो हुजे उहो एतिरो चरियो नथो थी सघे। चाचा तव्हांजे चयल हर लफ़्ज़ खे मां पंहिंजे ज़हन में कैद करे छॾियो।
केर आयो ऐं मुंहिंजो रस्तो छो रिकटव? शायद तव्हांखे ख़बर न आहे त मां रेस रावल खाने जी धीउ आहियां। ख़बर आहे जेको ग़रीबनि जी इज़त खे पंहिंजी मिल्कियत सम्झंदो आहे। ऐं जॾहिं अॼु जी धीउ जी इज़त ते दाग लॻंदो ख़बर पवंदसि। ये बदमाश शाजी आ। मां चवां थी मुंहिंजो रस्तो छॾियो। मां चवां थी मुंहिंजे वेझो न अच। तूं केरु आहीं? हटी पर थी तोसां असांजी का दुश्मनी न आहे। हिन औरत ज़ात आहे छा बि ॻाल्हि हिन जे वॾनि जेके असां ज़ुल्म कया आहिनि असां उन जो पलान हिन खां वठंदासीं। इहा कहिड़ी अकुलमंदी आहे? करे कोई ऐं भरे कोई। मां चवंदो वञो ई था वञो। पहिरियां हिन हीरे खे सबक सेखारियूं बाक़ी इहा छोरी काॾे ईंदी। मिला हिन खे मलकल मौत सां। हाँ तू ठीक तो आई ना? जी हाँ मां ठीक आहियां। तव्हांजी वॾी महिरबानी। वञो तारीफ़ कराई न। मुझे तारीफ़ इहो आहे जो मां पलांत आहियां। मुझे घर जी छत यादनि जी कोहीर ऐं दीवारियूं इंतकाम जे झोलनि जूं ठहियल आहिनि। जंहिंखां ॿाहिरि मूंखे कुझु बि नज़र न ईंदो सवाइ दुश्मननि जे जहरनि जे। अलाह खुशबू मां इहो तव्हांजे थोरो ज़िंदगी भर लाइ न लाइ सघंदमि। न न इहो त इंसानियत नाते मुंहिंजो फर्ज़ु हुयो। पर तव्हांजी महिरबानी पर पंहिंजो तारीफ़ त करायो। पर सॉरी मां त तव्हांखे पंहिंजी तारीफ़ ई न करायमि। मूंखे न शुमेला सॾींदा आहिनि। तव्हां मां रेस रावल खाने जी धीउ आहियां। ऐं मूंखे ज़ीशान चवंदा आहिनि। मां तव्हांजे ॻोठ जे आस पास रहंदो आहियां। अचो त मां तव्हांखे
अग भेरो करे जो बाबा जानी जी अची वई आहियां शहीं सोट अची वई न ठीक त आई न केरु आहे ही बग़ैर इजाज़त जे हिन हवेलीअ में दाख़िल कीअं थियो बाबा जानी अही दिशा नाहे जंहिं मुंहिंजी इज़त बचाई बाबा जानी तव्हांजे कंहिं दुश्मन मूंखे हमिलो कयो हुयो असांजा दुश्मन केरु हुआ नौजवान तो उन्हनि खे सुञातो जी न सुल्तान जावेद नवाज़ जी चाचा ॾिसो त सही ॻोठ में कहिड़ा सामाना थिया आहिनि जिन मुंहिंजी धीउ जी इज़त में हथ विधा आहिनि चाचा साईं असां उहे हथ ई कटे फिटी कंदासीं जेके असांजी इज़त ॾांहुं वधनि हाँ बाबा साईं हाँ उन्हनि नांगनि खे ॻोल्हे उन्हनि जूं मुंडियूं कटींदासीं मुंडियूं चाचा साईं उहे केर बि हुया पर असां ॻोठ में अहिड़ो ॿारनि ॿारींदासीं जो हू पाण ई अची गोॾनि भर कदमनि में किरंदा बाबा साईं इन जी का बि ज़रूरत नाहे दिशा उन्हनि सां न थी न रावल खान जो रवाज तड़ न वाको हिकिड़ो ई धमाको अहिड़नि नांगनि जूं मुंडियूं मरोटे छॾजनि जो वरी असांजे साम्हूं कर खणी न सघनि नौजवान तो असां ते एहसान कयो आहे ॿुधाए तोखे छा घुरिजे तव्हांजी महिरबानी इहो त इंसानियत नाते मुंहिंजो फर्ज़ हुयो चङो हाणे मां इजाज़त वठां कबूली तुझी गुलामी सारे जग की खई बदनामी तोका दिल मुवती तोके दिल मुडनी वरी नौकर चौकाए उतर में गई बाहवियो गई जिगर में नदी नींद बचे इन बचे तुझे फिक्र में गई बाहवियो गई जिगर में बुधा कंहिंजे दिमाग़ में इहो फितूर पैदा थियो आहे बुधा ॿुधाए कंहिंजी ज़रूरत थी आहे असां इज़तनि ते अख विझण जी जैसे असां काब साहब रखा इन ॻोठ में कहिड़ा बागी तयार थिया आहिनि जेके असांजी इज़त में अखियूं विझण जी हिमत था कनि ॿुधायो असांखे नूर जो कसम असांखे ख़बर ई न आहे का ॻाल्हि जी जेकर केरु मूंखे ॿुधायो त हिन गोड़ फटे बाहि जी छॾंदासीं ॿुधायो रेस बाबा ये ना है ना बाबा ये गोठणा गरीब तो वे ब्या के हुंदा छॾियो बाबा हिन खे छॾियो गरीबनि खे चरिया थी विया हो जा कंहिं चयो हाँ कंहिं चयो हाँ कंहिं चयो मूंखे ॿुधा कंहिं चयो ॿुधा तो चयो मां चयो न मां चयो न मां चयो न हाँ मां चयो न हाँ मां चयो न मां चयो न हाँ मां चयो न 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 मां चयो न
बस सोची समझी अल्फाज बुझ जाए वैसे तो क्या बाबा अते न चाहता सी समझी ने जी वैसे जी या समझाई हुई बस बाबा बस इच्छा कैसा बढ़िया है अमा हूं कुछ बदमाश एक छोकरी के मारन की कोशिश पिया कन आई आई तू परा झड़ में धक्का खाई मोटे चरियो त नहीं हमारे कुछ ना है थियो ये तो मामूली धक्का है पर ही रत मुझो ना है ही तो रत मां के बेजो है बेजो छा हां मां ये कल जान अलाए छो पांचो पांचो पे लगी आई हां मां जेकर न या छोकरी तुजी नो थी पवे असा नवाबपुर जा मालिक थींदासी मालिक छाची हाँ मां वह छोकरी नवाबपुर जे रेस रावल खान जी धी हुई खबरदार जे नवाबपुर जे उन आसपास बियो आहे इहो समझ मुझो हुकूमत है अमा तुझो हुक्म अछन ते पर एड़ो नवाबपुर में छा है जो उता जा माण्हू ज़ालिम मु तो के चयो न त नवी दे बस नवी दे निशाना तू छो मां त नथो अची सघां न उहा त ॻाल्हि नाहे पर परेशान न थी मां उन ॾींहुं जे कम वारो हिसाब किताब छॾे आयो हिसाब किताब मतलब त तू मुझे मदद करण जी क़ीमत खणायो आई हाँ त कोई घणी क़ीमत आहे मुझे मदद करण जी ॾेई सघंदव तू चो तोखे हुन खां वीडियो ॾींदासीं इहो ग़रीब खे ॿियो कुझु न खपे सिर्फ़ु तव्हांखे छा हा तू उहा दिलि वठण आयो आहीं जेका अॻुवाट तुंहिंजी थी बीह रही आहे यार शेर दिल वरी थी आहिनि ॾुखनि वारे ॾेह मां हाँ यार जुमन सही थो चव पर हाणे उहे बर्बाद थींदा जिन मूंखे शमन मां शेर दिल थियण ते मजबूर करे छॾियो फोन छॾींदुसि हिकिड़े हिकिड़े खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदुसि वॾा हाणे त पलांदर जा ॾींहं आया अथई
धमाकन जी मौसम शुरू थी गई मौसम तू बकोड़े खार को धमाको को वो पंजी को तो पंजी जान को बच्ची न सके को शैतान सुबेदार तू आखिर केड़े मर्ज की दवा आई जने तो के साथ ही छडियो आए त असा जा बाकी दुश्मन दिसी त गोलियों हणी छडी ये कदा यार रावल खान तो पोयो छोरा किथा बचिया जी असा जी इज्जत में हथ विधान बुधा सुबेदार बुधा ये हथ चिंदा सरकार पर छा सुबेदार कदे तो के असा खाली छडियो तो जेको घुरियो बना है ना वो तो के असा दे छडियो सुबेदार जेकर तो गाल गरिया त हथ कढी पाथे ते बीरो ओडे सोन जो तमाचो बाबा छोटा सा बेरोजगार के हाँ साईं भक्तारन जा कम अधूरा छड़ी दे तो बेरोजगार तो थी देना आही त नाले में सरकारी मुलाजिम पर आही त तू गिन गाड़ गिन बलब विसाए मुख्य सफा एड़ो समझो थई छा खंदार तुझको सफा चरियो ही नंढारे सा तमा जज्बाती न थियो मुखे बलब विसाए सुबेदार फिलहाल पंहिंजा पेर ड्राए तोखे ख़बर बाहे त चरियो नंढे भोतार जी चिड़ा है विञाई हुई पंहिंजो सिर्फ मुंहिंजो सिर्फ बलब विसाए सही तो चे कमदार रेस वडा मां हला थो इन छोरन के बात करे दा वठो कमदार छा चई सूबेदार खे रेस चयो मास को कम असा जे चवण खां बगैर भी कंदो कर नादिर खान हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में आई आहे हा दा वॾा चओ अहिड़ा रिश्ता जेके असांजी ताक़त खे कमज़ोर कनि उन्हनि जो तकिड़ो ई बंदोबस्त करणु बहितर आहे रिश्ता कमज़ोर कनि मूं सम्झो कोन नादिर खान मां तुंहिंजे पुट जावेद सां पंहिंजी न्याणी शुमाइला जी शादी करण थो चाहियां हा दा जीअं तव्हां सही सम्झो मूंखे को बि एतिराज़ कोन्हे यार शेर तुझे लिए जरूरी इतला रखनी है वहां केड़ होड़े इतला है गरीबन जे ठहल रत सा ओ ताक मा ताजा ताजा इतला आया न रावल आई नादर खुशी मल्हाइण जे मुंड में आहिन नादर जो छोकरो रावल जी दी सा परजे थो मथे हफ्ते जी 13 तारीख में गरीबन कुर्बन के इतला है त वडा थाल आई देगड़ियों खणी गोठ में अचन ऐ न छागा अज ताजी ताजी खबर खत्म थियो पुटर शेरदिल शायद वो वक्त अची वियो आहे जंहिंजो तोखे इंतजार हुयो चाचा साईं 13 तारीख ते रेस सां ताराज कंदुसि खुशू न रहंदुसि हाणे हिसाब किताब जो टाइम अची वियो कौन मल्हाइण जी दुश्मन खे खुशू चाचा साईं कौन मल्हाइण जी दुश्मन खे खुशू तू वेठो ॾिस जारगो जावेद घणनि ॾींहंनि खां पोइ असां वटि ख़ुशी आई आहे ऐं तुंहिंजी ख़ुशी अहिड़ी मल्हाईंदासीं जो ही पूरो ॻोठ इन ख़ुशी में शरीक थींदो ऐं पूरे ज़िले में शादी जा वॾा वॾा पंफलेट हणाईंदासीं अदा शुमाइला खान तो पुछो अथव न वो राज़ी आहे न जावेद ये छोकरियुनि जूं मर्दियूं शहरनि ऐं गामनि में हलंदियूं इहो कानून असां वटि न आहे इहो फ़ैसिलो बाबा साईं जो आहे ऐं बाबा साईं जो फ़ैसिलो पत्थर ते लीक आहे शुमाइला जी शादी थींदी त सिर्फ़ु तोसां थींदी बस
दुनिया सतर आखिरत बा ओ बा मार पुंजी दा रखी वाला रखी मुझे मतलब पासन में हारू ने दीदा पर जे कब बोदना लाके ने घूम थी ना इन खापो सही हो मैं पार की टैर है पार की रक्षो कराया इतरो वजन जिंदगी में पियो तो चले तो बाबू इतरो वजन न कर रक्षो अदा दा हेडा चंदो दा मस्जिद मुसलमान भा मस्जिद चंदो दे दा और खुदा जी पे चंदो तो वटी मां जो ना बम थोड़े राजा एडी ना कबिया चंदो हां चंदो हां मस्जिद जो साली मार पर दई कोनो चंदो की थाड़ी राजी अरे बाबा वो तो फर्ज आ वो हड़ता आज मर्जी आ पढ़ो न पढ़ो पर मस्जिद में तुझे नाले की हिकड़ी सिर लगंदी ना तो क़यामत ताईं तो वो सवाब पहुंचंदो सिर लगन था क़यामत सवाब पहुंचे हां इन मन तू समझ 100 रुपया चंदो ॾिने न तो तोखे क़यामत में लख थी मिलंदो हिनमल छोड़ो थोड़ी हींअर केॾां मिलंदी बाबा कुझु नेकियूं आख़िरत लाइ त छॾियो न एयो तो भला 50,000 हींअर हींअर हा उहे वठी ईंदुसि तूं चंदो त ॾे चंदो विझूं था हेॾो वॾो तालो हे वॾे मौलवी साहिब जो हे मोज़न जो हां हा हिकिड़ो ॿियो भरी जे जमातनि जो हिकिड़ो हणी छॾियो था उहो भाऊ सां तूं चंदो ॾे बिस्मिल्लाह कर सोचबो ना है नेक कम में चरिया अल्लाह ॾियूं था पर 70 आख़िरत में मिलंदी त सही न इंशाअल्लाह हींअर त उन टाइम में लभी न मिलंदई हीडी न मूंखे हथ में ॾे चरिया न हथ में न मां सोराख में रखंदुमि ॻाल्हि त सम्झ न मस्जिद जो कमु थो हले ऐं हे जेको ताला लॻल आहिनि न मौलवी साहिब हज ते वियो आहे जे तूं हिन में पैसा विझंदे मस्जिद जो कमु कीअं हलंदो न मां इन में विझो सही में चरियो हई जा न बाबा मस्जिद जो ख़बर थई हल विझिस भला विझिस छकड़े बिस्मिल्लाह अब बाबा तूने कबूल दियो ए पेती में अची कबूल दियो हां अजी हाने मुके याद है वो हुई 100 रुपया कडी ने मुके कीअं कढा ॿुधायो मैंने चाबी मौलवी साहिब हज ते वियो आहे मां चवंदो ताले के भञी न तालो कीअं भॼंदो चरियो हई जा स्टील जो तालो आहे स्टील जो नंढो भञ अरे छेड़ो ओडे छेड़ो किथे ओए माण्हू विड़ी पिया किथे न अरे छोटा बेड़ो नजर छोड़ो ताजो किथे रे माण्हू बे हली कोना माण्हू मजा तो भाई अरे खेती भी गुम हमरा अब गुम लगी तू सऊदी अरब खणी होला छा कमाल आहे किस्म जा मौलवी थी ना छा पंज ताला पेती के पैसा न वठण वक्त गुम पर छडी तो मास कोन
रेशम तोखे ख़बर है तो मुझे पोयां मौत सुवार है। मां नथो चाहियां मुझे करे तुझी जिंदगी बर्बाद थी वने। इन जे कर मां चवां थो खेॾिस मुंहिंजो पीछो छॾे तू वनी खुशियुनि जो ॿियो को घर आबाद कर। मुझे पोयां न लग कुछ भी कोन थींदी मां। तूं मूंखां केतिरो बि भॼ पर मां बि पीछो न छॾींदीसांइ। हिननि हथनि ते तुंहिंजे नाव जी मेहंदी लॻंदी। केरा हिड़े जो असांजो रस्तो रोकियो अथई। शायद तोखे ख़बर ना आहे त असां कंहिंजा पुट आहियूं। मूंखे ख़बर आहे तव्हां नांगनि जा बच्चा आहियो ऐं नांगनि जूं मुंडियूं चिथड़ मूंखे ईंदियूं आहिनि। तू आही केर ऐं तुंहिंजी असां सां कहिड़ी दुश्मनी आहे? उहा तुंहिंजे पीउ खे तुंहिंजे चाचे खे ख़बर आहे। तव्हां मुंहिंजी खुशियुनि जा दुश्मन आहियो। तव्हांजूं खुशियूं मां बर्बाद करे छॾींदुसि। हथियार जे दौर ते तूं पंहिंजो पाण खे कंधार थो सम्झी। जेकॾहिं हिम्मत अथई त हथियार फिटी करे पाण विड़। हथनि सां वेड़ त तुंहिंजो बल्लभ विसायूं। मां तव्हां ते गोली ज़ाया कोन कंदुसि। मां तव्हांखे न पंहिंजे हथनि सां कुटींदुसि। तारे ना तव्हांखे ज़ख़्मी हालत में ॾिसी मां ख़ुशि नथो थियां। खुश नथो थी। अरे अबा तूं ही छा अब चङो से जो कुट को ॾिनई न अला ॾाढा ॾिंगा ज़ालिम मां बि हुन जे चवण ते हुज़ भाउ मां अहिड़ो माण्हू न आहियां। शैतान जी पुछड़ी तूं आई हां
माण्हुनि खे मारण वारो दर बदर करण वारो तू ई आहे। हाणे न बाबा माण्हू माण्हू ई न आहियां। तूं बल्ब त ॾिसाई, अॼु मां थो तुंहिंजो बल्ब ॾिसाई। हल हाणे वञो रावल खान ऐं नादर खान खे पंहिंजूं किनियूं शिकिलियूं ॾेखारियो त हुननि खे ख़बर पए। ॾिसी पियो सूबेदार, तुंहिंजे सुस्तीअ जे करे उन्हनि बाग़ियुनि जा हथ असांजे बच्चनि जे गिरेबान ताईं पहुता आहिनि। रेस रावल खान, इहो बाग़ी पाण ई पेश पवंदो, पर थोरो ॻोठ वारनि खे सेक ॾियण खां पोइ। भोतार, उन्हनि बाग़ियुनि जा न, पर उन बाग़ीअ जो उहो ॿ टे न, हिकिड़ो किथां पियो अचे, किथां पियो वञे, असुल बल्ब विसाए सफ़ा धोबीअ वांगुरु धोई वियो आहे, बिना सर्फ ऐं साबुण जे बल्ब विसाए। सूबेदार, कुछ भी कर, कीअं बि कर, सुल्तान ऐं जावेद जे अस्पताल मोटी अचण खां अॻु मां उन बाग़ीअ खे पंहिंजे पेरनि में ॾिसण चाहियां थो, पेरनि में। छो त रावल जो रवाज हर न वाको, हिकिड़ो ई धमाको, हिकिड़ो धमाको। सर तूं कारे रेक्स बताओ असांखे मना कयो, तूं कारे निकिरी थी वञे। मासी मुझे पोयां कुछ गुंडा लगाए ने, वो मुखे मारे छॾींदा। मासी मूंखे ॾाढो भउ थो थिए। नदी तोखे केर कोन मारींदो। हलिया वे अच। इन हथियार जो छेती गोलियूं तुझे सीने में हला, सीने में। सुल्तान, बड़े नहीं में हिननि जो कहिड़ो ॾोह आहे? ॾोह त असांजे पंहिंजे रत जो आहे, जंहिं असांजी इज़त ते टिको लाथो आहे। पंहिंजनि खां वधीक उनखे उहो पंहिंजो थियो आहे। बाबा साईं, हाणे चुमाइला जो हिन वञी में लाश ईंदो, लाश। हाणे हिकिड़ो लाश न, बलाश करेंगा। छो त रावल जो रवाज हर न वाको, हिकिड़ो ई धमाको। खेर ताए छो परेशान है? छो थोलोना हाणी कंहिंजो खौफ थई? राजा ॿुधो आहे त नओं इंस्पेक्टर आयो आहे जेके ईमानदारी जी बीमारी आहे। कई जमादार ऐं सूबेदार असांजे खीसे में आहिनि। तूं माल वठ ऐं माल ॾे, बाक़ी खुटको न कर। राब माल ॾे हिनखे। कंहिंजी ज़रूरत आहे गोली हलाइण जी? आज़म खान तूं? हा, आज़म खान, जंहिंखे तो जहिड़ा ॾोहरी अलफ खां वठी ये ताईं यादि आहिनि, पर अॼु तव्हां आज़म खान खे पाण यादि कयो आहे ऐं आज़म खान हाज़िर आहे। आज़म खान जेकर आयो आहीं, हथे खाली कोन वीते, घुर जेको घुरणो अथई घुर। दुनिया जो हर ऐशो आराम मिलंदी जेकर असां सां जुड़ंदे त पोइ ॾियो पंहिंजे हथ मुंहिंजे हथ कढण लाइ। जेकर इज़त सां गिरफ़्तारी ॾींदो त जेल में सुठी ज़िंदगी गुज़ारींदो, ऐं जेकर न त पोइ तव्हांजा लाश थाणे ते ज़रूर पहुचाईंदुसि। त पोइ फ़ैसिलो हींअर ई थींदो। लाश
तो चो तो करे आसान जा सदम खान बस तो जो खेल खत्म मूं तक चयो हो न अॼु हिकिड़ो लाश ज़रूर किरंदो उहो तुंहिंजो हूंदो तुंहिंजो छा सोचो तू इहो ई त सोचा पई त छा सोचणो आहे मतलब त तू ही ॿुधाए त मूंखे छा करणु घुरिजे तू जे माउ पीउ खे छॾे आई उन्हनि जे बारे में कुझु सोच उन्हनि तोखे केतिरे नाज़नि सां पालियो हूंदो हाँ जीजी पर नाज़नि सां पलियल खे बि तव्हां उन जी मर्ज़ी जे खिलाफ़ छा मूंखे दोज़ख में फिटी करे छॾंदव अमा ख़बर बथई न शुमाला कंहिंजी थी आहे बस पुट उन लाइ त मूं थी शुमाला खे जल्द में जल्द हितां निकिरण जो त चयो आहे न त ही त अखियुनि ते विहारण जहिड़ी आहे अखियुनि में विहारण जहिड़ी दिलि में लिकाइण जहिड़ी
अहिड़ो त जादू करे मस्त छॾियो थई सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू करे मस्त छॾियो थई सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू तुंहिंजी मस्त निगाहुनि में तुंहिंजी शोख वदाउनि में शानी अहिड़ो त जादू करे मस्त छॾियो थई सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू करे मस्त छॾियो थई सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू हुस्न जा बरन था शोला बुरी नजर खां बचाई हुई मौला ओ तुझे हुस्न जा बरन था शोला बुरी नजर खां बचाई हुई मौला तुझे वायदे वफाउन में तुझी यार दुआउन में जानी अहिड़ो त जादू दिल मुंहिंजी बेकाबू करे मस्त छॾियो थई सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू तुंहिंजी मस्त निगाहुनि में तुंहिंजी शोख वदाउनि में शानी अहिड़ो त जादू करे मस्त छॾियो थई सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू करे मस्त छॾियो थई सफ़ा दिल मुंहिंजी बेकाबू मिस्टर आज़म तव्हांजो ट्रांसफर नवापुर में कयो वियो आहे यस सर उम्मीद आहे त तव्हां उते वधंदड़ क्राइम खे कंट्रोल कंदव इंशाअल्लाह सर तव्हांजे महिनत ते पूरो लॻण जी कोशिशि कंदुसि मूंखे तव्हां मां इहा ई उम्मीद आहे थैंक यू सर विश यू ऑल द बेस्ट सर सर ने पी सही तो चे ये बेगुनाह है बेचारो सिपाही खाना पूरी करणी आहे न समझी छोड़ दो साहब अबो जरा छॾियो सी नके अबो जी अहिड़ा कम कंदा आहिनि हले तू केर नहीं पुछण वारो मां इन गोठ जे थाने जो नव इंचार्ज आहियां मुंहिंजो नालो आज़म खान आहे आज़म साहब तेरा चार्ज संभालियो न पोइ तव्हांखे सफ़ाई पेश कंदासीं फिलहाल मूंखे पंहिंजो कमु करणो अब मुंहिंजो पुटु बेगुनाह अथव तूं खुटको न कर जेकर तुंहिंजो पुटु बेगुनाह आहे उनखे कुझु बि कोन थींदो बस खड़ी दादागिरी के हल्लो गया मेरा सिपाही सर केर ही तू नालो त ॿुधो हूंदी मुंहिंजो नालो शेर दिल आहे सुठो हिन में थई त पंहिंजो पाण खे कानून जे हवाले करे छॾ ऐं कानून हथ में न खण तो रेस नादर खान ऐं रावल खान सां बगावत करे सुठो न आहे कयो इएं चवण
तुझे पीरन सा बगावत कई हराम खोर इन्हनि सां ई मूंसां दुश्मनी चढ़ी आहे। याद अथई 20 साल अॻु रोशन ऐं उनजे खानदान खे तुंहिंजे पीरनि क़तल कयो हो ऐं उनजो हिकु मासूम पुटु तुंहिंजे थाणे ते आयो तुंहिंजे अॻियां रिनो तोखे वास्तार नहीं पर तो हुन मासूम खे अहमियत न ॾिनी तो दौलत खे अहमियत ॾिनी। पर उहा दौलत बि तोखे मुंहिंजे पलांद खां कान बचाईंदई। खबरदार जेकर तू मूंखे मारींदे कानून जे हथां कोन बची सघंदे। न जे मां तोखे ज़िंदा छॾे ॾिनमि त उहे बेगुनाह मूंखे बख़्श कोन कंदा जेके तुंहिंजे नाइंसाफ़ी जो शिकार थिया आहिनि। वाह इहा पाक वर्दी तुंहिंजे नापाक जिस्म ते नथी ठहे। हाणे चवई थो चवई थो मैं किन्ने बदन की ये पाक वर्दी नथी ठहे। तोखे छॾण त दिल ई कोन थी चवे पर पुट जी ज़िंदगी अज़ीज़ अथम मूंखे माफ़ कजो। न मां न तूं त छा पर हर दुनिया जी मां ईअं ई चवंदी। बसि मां दुआ कजांइ त मां ॻोठ मां सही सलामत निकिरी वञा। हुन मां जी दुआ मूं पुट जी सूरत में चङो अम्मा त पोइ दुआनि में यादि कजांइ। माशाअल्लाह दी। सूबेदार साहब खान जो मौत असां लाइ मौत थी थी। हा ना पाण ताईं पहुचण खां अॻु उन ई मौत जा पर कटे फिटा कंदासीं। अंदर मुया खबर है सुल्तान जावेद नवाज उन्हनि ताईं पूत आया न तो तारो त सवेल ही निकरिया भला को विसाए। छोरा दे माला तू ही रस्तो वठी वञ पक्के रस्ते तां चल। पर तू मां पाण हिन खे गुमराह थो कयां। तू वञ तू वञ बस मां चवंदो वञ।
बुधा छोकरी काले छड़िया है बुधा ॾिस उहा त पासे वारी ॻोठ जी उन पंहिंजे घर छॾिया तूर गोई हो बुधा केर हुई ऐं काजी थी हुई इहो कहिड़ो सुवाल आहे जिको तोखां पुछूं उन जो सही सही जवाब ॾे छो जो तुंहिंजो असांजे मथां हिकिड़ो एहसान आहे किथे ईअं न थिए तुंहिंजो इहो एहसान विसारे ऐं तोखे पंहिंजी औकात ॾेखारियूं सच ॿुधाए इहा छोकिरी केरु हुई ऐं काॾे खयो पियो वञी मूंखे सम्झ में नथो अचे त मसइलो छा आहे सवाल न कर जवाब दे बुधा बुधा तो वह छोकरी केर हुई ऐं किथे छड़े आयो ॾिस सफ़ा को चिरियाओ छा मां पंहिंजी आज़ादी ख़ातिर उन ग़रीब खे मोते मुंहं में ॾेई आहियां या ख़ुदा जेकॾहिं हुनखे कुझु थी बि वियो त हुनजी माउ जो सहारो केरु थींदो शुमैला तोखे वापसि वञणु घुरिजे हा शुमैला हा तोखे त वापसि वञणु घुरिजे बस रेस बस अरे तो जी हम मत चाल तो तू रेसन था तो सिद्धो थी मचाऊं हाँ छोकरे ना बाकी असांजी इज्जत तुला तारे आया आहिनि उन जो को ख्याल कोन्हे हल छॾियो हुनखे
जो मूंखे पंहिंजी मां तो जहिड़े पुट कमाई चङी आहियां मुझे चीची मिठड़ी ॿुधाए जाए थी ॿुधाए अम्मा मुझे ना मारियो अम्मा ना मारियो अम्मा मुझे ना मारियो अम्मा बता अमर के मां चवां पियो जी ॻाल्हि ॿुध पर मुंहिंजी अमर हिकु बि ॻाल्हि न ॿुधी आहे हिन ॻाल्हियुनि जो वक़्तु न आहे हल त मां तोखे अस्पताल खणी हलां अमर ॾिसी छा थी हल हल मुंहिंजा भाउ मां तोखे अस्पताल खणी हलां उथ सभायो बाबा साईं ने पंहिंजी लाडली खे सचे जहिड़े छोरे सां अॼु ऐं असांजी इज़त खे नकारी छॾी रावण जो रवाज रण नवाको हिकिड़ो ई धमाको जेकॾहिं मुंहिंजी इज़त मुंहिंजो औलाद ई न रखे उनजी रोटी मरोटे छॾींदो आहियां मरोटे तो असांजी इज़त जे मथां दाग लाथो आहे इहो दाग तुंहिंजे रत सां धोईंदासीं रत सां छा थो करी सुल्तान असां बदनाम थींदासीं असांजी इज़त ते आङुरियूं खॼंदियूं ऐं हीअ जो हितां निकिरी वई उन लाइ त असांखे माण्हू हार पाराईंदा बाबा साईं हा पुट तूं ॻाल्हि खे सम्झी छो नथो सफ़ा को चरियो आई बाबा साईं मचरो ना बाबा मचरो ना इहा कमज़ोरी कंहिं ॾींहुं हिनखे वॾे नुक़सान में विझंदी जमानदार लतीफ़ मूंखे शहर जी मुकमल मालूमात खपे सरकार इन ये मसले हाणे कर कयो आहे इन ये खां अॻु सिर्फ़ु हिकु वारदात कई आहे वार कहिड़ी सरे रेस नादर खान जे पुटनि ऐं कमदारनि खे सटको ॾिनो हुई बाबा भला हितां जे रईस रावल खान ऐं नादर खान जी चाल चलत कीअं आहे सर बिल्कुलु बहितरीन हो सर मतिलबु कुझु त आहे न जो तो सोचे पोइ जवाबु ॾिनो आहे सर सिधी इहा ॻाल्हि आहे त रेस ॻोठाइण लाइ अज़ाब रहिया आहे ऐं असांजो मरहूम साहिब खान बि रेसनि जे साथ में घणो रहियो आहे मतिलबु त बिना शक शुबे जे चई सघिजे थो न त शेर दिल में इन रेसनि जो सताइल आहे जेको हाणे पलान पियो करे सही था चओ साहिब मूंखे बि ईअं थो लॻे त हुन सां ज़ुल्म थियल आहे ज़ुल्म त ज़ुल्म आहे न